सजावल लॻभॻीन बाईपास रोड भरिसां ॻोठ पंजो मारवाड़ी برادري जे मर्दन ऐं औरतन पारां पंहिंजे मासूम ॿारनि समेत बााثرن ख़िलाफ़ प्रेस क्लब सजावल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ औरतन ऐं मर्दन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे भरिसां सालनि खां रहंदड़ आहियूं। हिन वक़्तु برادري जे कुझु माण्हुनि पारां बााثرن जी आशीर्वाद सां असांजे घरनि तरफ़ वेंदड़ घटी ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे घरनि ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त वेलो ऐं नथो मिल पारां घरनि अंदरि दाख़िल थी असांजे पीरसन औरत खे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। हिननि चयो त अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो आहे, लेकिन पुलिस घरनि ते कब्ज़ो ऐं औरतुनि खे तशदुद जो निशानो बणाईंदड़ बााثرن ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असां ग़रीबनि जे घरनि ते कब्ज़ो कंदड़ मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्टर उमदाद पठान, शाहीन न्यूज़, सजावल।